सगियूं भरसां ॻोठ खिज़र खान मंगणेजो जी रहवासी नौजवान नारी जमीला मंगणेजो ऐं संदसि अमड़ ज़ाहिदा मंगणेजो नेशनल प्रेस क्लब सगियूं पहुची बासरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त 5 ॾींहं अॻु मुंहिंजे मुड़ुसु सुभान मंगणेजो ज़हूर मंगणेजो लाल बख्श मंगणेजो मूंखे बेबुनियाद कूड़े कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करण जी कोशिश कई हुई। मुंहिंजी अमड़ मूंखे बचाइण लाइ आई त उनखे बि तशद्दुद जो निशानो बणायो वियो। जवाबदारनि सगियूं पुलिस ऐं ॿियनि ते हमिलो करे ॾिनो ऐं पुलिस अहलकारनि खे रतो रत करे छॾियो। जंहिंखां पोइ असां मुंहिंजे मुड़ुसु सुभान मंगणेजो ऐं संदसि भाइरनि मथां सोबोदेरो थाणे ते केस दाख़िल करायो आहे। जंहिंखां पोइ जवाबदार असां मथां ॾमरजी पिया आहिनि। अगवा करण ऐं मुंहिंजे ख़ानदान खे नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि सिंध हुकूमत DIG सखर ऐं SSP ख़ैरपुर खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।